करे तो मां निवेदन क्या अचे तो माण्हू चंगी तरह सां वेही करे ॿुधे जी मर्ज़ी मन न लॻेसि तो भले उथी वञे ॿिए जो न विञाए। एक गुरबाणी शब्द चई उन ते थोड़ो सत्संग तंहिंखां पोइ जणनि जो ॿारनि जो ये जणिया थोड़ा आधुनिक आहिनि थोड़ो उन्हनि जणनि खे बि सम्झिजो जणियो छा आहे जेके ईअं तव्हां जणिया पाईंदा आहियो ऐं उहो बि ॾिसिजो ऐं हे बि ॾिसिजो त जणियो छा खे चइजे हे ॾिसिजो जणियो उन सत्संग खां पोइ लोगा भरम न भूलो भाई लोगा भरम न भूलो लोगा भरम न भूलो खालिक खल्क खल्क में खालिक खालिक खल्क खल्क में खालिक पूरे रहो सर्वठाई पूरे रहो सर्वठाई एक नूर ते सब जग उपजो एक नूर ते सब जग उपजो कौन भले कौन मंदे अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे माटी एक अनेक भांति कर साजे साजन हारे साजे साजन हारे ना कछु पोच माटी के भांडे ना कछु पोच माटी के भांडे ना कछु पोच कुम्हारे ना कछु पोच कुम्हारे एक नूर ते सब जग उपजो कौन भले कौन मंदे अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे सब में सच्चा एको सोई तिसका किया सब कुछ होई तिसका किया सब कुछ होई हुक्म पशाने सो एको जाने हुक्म पहचान सोए को जाने बंदा कहिए सोई बंदा कहिए सोई अल्लाह अलख न जाए लखिया
गुरु गुरु दीना मीठा, गुरु गुरु दीना मीठा। कहे कबीर मेरी शंका नासी, कहे कबीर मेरी शंका नासी। सर्व निरंजन दीठा, सर्व निरंजन दीठा। एक नूर ते सब जगह उपजो, एक नूर ते सब जगह उपजो। कौन भले कौन मंदे, अवल अल्लाह नूर पाया। कुदरत के सब बंदे, अवल अल्लाह नूर पाया। कुदरत के सब बंदे, नूर ते सब जगह उपजो, एक नूर ते सब जगह उपजो। कौन भले कौन मंदे, अवल अल्लाह नूर पाया। कुदरत के सब बंदे, अवल अल्लाह नूर पाया। कुदरत के सब बंदे। ये गीत कबीर साहब जो, ये गीत कबीर जा, गुरु नानक जा, या रविदास या फरीद या बुल्ले शाह, ये जेके भी संत अतीत में थी गुजरे हैं, सभिनी धर्मन में, कोई न त हिंदू इस्लाम हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, चाहे बौद्ध हुजे, चाहे जैन हुजे, सभिनी 6 धर्म पूरे विश्व जा, 3 धर्म असांजे एशिया जा, 3 धर्म पश्चिम जा, पूरब और पश्चिम, सभिनी में संत थिया, सभिनी क़ौमन में संत थिया। पर उन्हनि संतनि जेको पाण ज्ञान आहे अनुभूति करे, जेतिरो सभिनी संतनि खे ध्यान ऐं प्रेम हुयो, रती भी घटि कंहिंखे कान्हे। रती मतां ईअं चओ हो थी गुज़रिया त असां कुझु बि न आहियूं। तुम्हें भी आ, तुम्हें भी आ, लेडीज़ में भी आ, सभिनी में आ। परमात्मा इन में काई भी घटिताई पंहिंजे लाइ न रखी आहे। हाणे बाक़ी असांजी प्यास कंहिं पासे आहे ऐं हुननि जी प्यास कंहिं पासे हुई, इहो सभिनि जो पंहिंजो पंहिंजो आहे। असां प्यास काॾे था रखूं पिया, असांजी प्यास ग़लति चीजुनि ते आहे, त असां हुन ॻाल्हि खे नथा पकड़े सघूं। हुननि जी प्यास सही रस्ते ते हुई, जेको वास्तविक आहे, जेको यथार्थ आहे। ईअं न सोचिजो त उहे कोई मथां आकाश मां असां जहिड़ा ई हुया, चाहे कृष्ण हुजे चाहे राम हुजे, सभु असां जहिड़ा ई। हे गीत ही कबीर चयो, एक नूर ते सभु जग उपजे। पोइ हुन में संत हुजे, चाहे साधु हुजे, चाहे असंत हुजे, सभु हिक ई नूर मां, हिकु नूर चइबो आहे प्रकाश, आत्मा, हिक ही आत्मा मां, जेको गुरु नानक जप साहिब में चयो आहे, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहद जुग जुग एको वेस। जुगन खां हिक ई वेस में सभिनी जी अंदर ॻाल्हाइण कोई अमर हिते कोई न ॻाल्हाए चएसि, ॿाहिरि वञी ॻाल्हाए प्लीज, यहाँ कोई भी नहीं बात करेगा।
एक ही नूर नूर चइबो आहे प्रकाश, वो आत्म स्वरूप प्रकाश सभिनि जे अंदर आहे। तव्हां सम्झंदा आहियो भगवान हिकु त परमात्मा मानने की चीज नहीं है, परमात्मा की ॼाण ॼाणींदो उहो जेको पहिरियों नास्तिक हूंदो। असां बचपन खां ई आस्तिक थी था वञूं, पोइ कोई बि नथो ॼाण जी कोशिशि करे। असांखे परंपरा खां या कंहिं असांखे चयो हे भॻवानु आहे, असां मञे वेठासीं, विश्वास कयोसीं। विश्वास कोई भी अंधविश्वास, कोई भी विश्वास, विश्वास जो अर्थ इहो आहे ख़बर कान्हे मञूं था, इहो थी विश्वास। ऐं माण्हू संदेह करे 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 जेॾी महिल श्रद्धा ते पहुचंदो आहे, श्रद्धा हिकु वॾी शइ आहे। श्रद्धा वारो ई पोइ परमात्मा खे लहंदो। असां बचपन में ई ॿारनि खे, नंढड़ा ॿार, उन्हनि खे चयो मथो टेकिया तव्हां ख़ुशि थी था। मां जेको चवां थोरो सम्झजांइ, ॿार खे तूं मथो टेकराए करे तूं सोचे थो ॿारु सुठो थो करे, नथो करे सुठो, उनखे तूं मुंड में इन ॻाल्हियुनि में फासाए थो, पोइ वॾो थिए थो। जीअं तव्हां हुनखे चयो उहो करे थो, तो बि ईअं कयो, हुन बि ईअं कयो, न तो ॼातो न हुन ॼातो। परमात्मा मानने की चीज है ही नहीं। ॿार हिन महिल प्राकृतिक आहे, उनखे अहिड़ी काई ॻाल्हि न चओ, हुनजी पढ़ाई जेको आहे उहो करे, बाक़ी कुझु बि न चईसि, ऐं हर ॻाल्हि में न करे। ऐं माॾे मायूं ॿार खणी ईंदियूं आहिनि, प्राय माॾे ईंदियूं आहिनि, बाबा हिनखे हथु लॻाइसि, मां छो चई ॾिंगो आहे, हर ॻाल्हि में न। मां ॼण जंहिंजो ॿारु अहिड़ो आहे ख़ुशि थी जाए, ख़ुशि। जंहिंजो ॿारु ॾिंगो आहे ऐं हर ॻाल्हि में न थो करे, ऐं जंहिंजो ॿारु हर ॻाल्हि में हा थो करे, इहो गोबर थींदी। तव्हां छा था सम्झो पिया? ॿार में उहो नमक ई न हूंदी जेको ज़िदीरो न हुजे, ऐं जेको ॿारु क्रोधी न हुजे ऐं हर ॻाल्हि में न करे। हाणे माई माॾे खणी आई, ईअं मथो ईअं जोर सां करे चएसि भई टेक बाबा, मां ग़लति आहे, उहो पोइ करेसि न, मां हे सही थी, हे सही थी। हुनखे ख़बर आहे मां केरु आहियां, तूं ज़बरदस्ती हुनखे मञाइसि थी पई, भई मञे बाबा आहे, छो बाबा आहे, हुनजे साम्हूं मां छाजो बाबा आहियां। उहो पंहिंजी प्राकृतिक पंहिंजी सच्चाई ॾेखारे थो, क्यों पढ़ूं पा, सही थो करे उहो, तूं ज़बरदस्ती हुनखे झुकाए थी पई। ऐं अहिड़ो ॿारु कॾहिं बि जीवन में तरक़ी न करे सघंदो, हुनखे न झुका। हू वॾो थिए, हुनखे अनुभूति थिए ही छा आहे, ऐं मथो टेके सचो, हे कूड़ो। माॾे ईअं माण्हू ईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि कूड़ कंदा आहिनि। मां हिकिड़े खे हास्कारी मज़ाक कईमांसि, हास्कारी मां ॾिसजांइ कीअं था कनि पिया। माॾे हिकिड़ो नेता पियो अचे, हाणे नेता खे कहिड़ी ख़बर त छा थींदो आहे। हास्कारी पंहिंजे हिकिड़े खे चयोमांसि प्रेमीअ खे, जंहिंमहिल नेता अचेमसि तूं मथो टेकजांइ, 100 जो नोट रखजांइ, ॾिसजांइ पोइ कीअं था कनि पिया, सॼी देखा देखी। वो आयो नेता, हूं मुंहिंजे प्रेमीअ 100 जो नोट रखी मथो टेकईं, नेता बि आयो, ॾिठईं पंहिंजो गिदो, कॾहिं 500 जो नोट रखियईं, वरी पोइ बीठो, उन बि कॾहिं, ऐं ॾिस सभु लकीर के फ़क़ीर, जेको ॾिसो था उहो कयो था। परमात्मा ऐसे मानने की चीज नहीं है, परमात्मा को जानो। ये जेको गीत हुयो कबीर जो, ऐं तव्हां छा था सम्झो, परमात्मा कंहिं टिकाणे मंदर या कंहिं आकाश में वेठो, उते आहे परमात्मा। हिन गीत खे अगरि सम्झी त मां सम्झां थो, मञींदे न ॼाण जी कोशिशि कंदी त छा आहे। परमात्मा खे जंहिं महिल ॼाण जी कोशिशि कंदे त परमात्मा हाणे हिन महिल हींअर सभिनी में
सब में सच्चा एको सोई, तिसका किया सबो कुछ होई। सब में वो ही व्यापक यो आहे, तो मानू बीठो आहे। यो नाहे तो शव आहे। त कंहिंखे था सम्झो परमात्मा? मां ॾिसंदे त पंहिंजी ज़ाल में बि ॾिसंदे, पंहिंजी माउ में बि, पंहिंजे पीउ में, पंहिंजे पुट में भी उहो ॾिसंदे, सच्चो परमात्मा ॾिसंदे त। बाक़ी त तूं अंधविश्वास में जाथे वञी मथा टेकिया। इहो ई आहे, वेठो आहे ॻाल्हाए थो, ऐं इहो जेॾी महिल निकिरंदो इन सां संबंध टुटंदो, हे शव थी वेंदो, हे शरीर। ऐं प्रेम बि असांजो उन सां ई आहे, प्रेम बि उन सां ई आहे। उहो हूंदो आहे त ज़ाल पीउ माउ तूं, उहो निकिरी थो वञे त शाम जो ई सरदा करे छो, यानी छुटो न, यानी मिटी थी वियो न। इहो शिव ई इन मृणमय में चिन्मय आहे। मृणमय चइबो आहे मिट्टी। ये शरीर असांजो मिट्टी आहे, पंजनि तत्वनि जो आहे। पांच तत्व को तन रचियो, जानो चतुर सुजान, जंहिंमें उपजो नानका लीन ताह में मान। पंजनि तत्वनि जो ही शरीर आहे। इन में मिट्टीअ में मृणमय चिन्मय आहे। चिन्मय चइबो आहे आत्मा खे। आत्मा ही त परमात्मा आहे। वो हिकु आहे, वो सभिनि जो हिकु आहे। हाणे तव्हां चवंदो हेॾा माण्हू 14.5 अरब, घणा माण्हू पूरे विश्व में 14.5 अरब, 1.25 अरब खां मथे ते हिंदुस्तान जी ख़ल्क़ थी वई आहे। 14.5 अरब माण्हू, पर माण्हू त छा, हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो बणियो ई न आहे। उहो हिकु कीअं हिकु? हाणे हिते जीअं न अचे सम्झ में, हाणे त सभिनि जे गिदे में मोबाइल पई आहे। हाणे मोबाइल सत्संग बंदि थिए, ॿाहिरि वञी करे सभु हे त तव्हां हिते 150-200 माण्हू वेठा आहियो, 300 माण्हू हूंदो वधि में। पर मां चवां 4-5-10 करोड़ माण्हू बि अगरि कोई गूगल चालू करे हिकु ई शइ कढनि, हिकु ई 4-14 करोड़ हिकु ई शइ कढो, मथे जमा त हिकु ई आहे। जेको बि भरियल आहे हिकु ई भरियल आहे। ॾिसण वारा करोड़े माण्हू ॾिसी सघनि था, नथा ॾिसी सघनि। हिकु ई शइ कढो, निकिरींदी न निकिरींदी? कीअं थी निकिरे पई? हिकिड़े माण्हूअ खे निकिरे, ॿिए खे न निकिरे। हे बल्ब आहिनि, हे बल्ब ॿरनि था, हिन जे पोइतों लाइट हिकु ई आहे। हाणे बल्ब इहो फाटे टुटे, लाइट टुटंदी छा? लाइट त उते ई उते बीठी आहे। वरी ॿियो बल्ब विझंदासीं, वरी लाइट ॿरंदी। तीअं ई परमात्मा आहे, सभिनी में हिकु। इहो शरीर जो संबंध टुटे थो, शव आहे हिकु ई परमात्मा, सभिनी में व्यापक। ऐं हिते असां ग़लति पियो आहे, पूजाऊं था कयूं पिया मंदरनि में, घर में गारियूं गंद, घर में क्रोध, घर में झगड़ो, पंहिंजे घर में झगड़ो मंदर में। कोई मंदिर वंदिर कान्हे को, तुंहिंजो घर मंदिर थी, तुंहिंजो घर पंहिंजो मंदिर थी। इहे जेके भाती थी, इन्हनि में ई मां ईअं सम्झंदो मुंहिंजो सत्संग तव्हांखे ॿी पूजा एडिशनल करण जी ज़रूरत ई कान्हे। चवंदव इहा जेकी बि असां धंधो कयूं था, पूजा अथव। जो तव्हां मर्द वेठा आहियो, सभई कमाइण वेंदा आहियो, त कंहिंजे लाइ कमाईंदा आहियो? सभु गृहस्थी वेठा आहिनि हिते, ज़ाइफ़ूं वेठियूं आहिनि, मर्द वेठा आहिनि, सभु कंहिंजे लाइ कमाईंदा आहियो? पंहिंजे परिवार जे लाइ। परिवार जे लाइ कमाईंदव, तव्हांजो परिवार, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजी माउ, तुंहिंजी धीअ, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पोटो, उहे भोजन खाईंदा, त इहा पूजा न आहे? अॼु सोचे ॾिसजो,
या पूजा ना है तू कंहिंजे लाइ कमायो। सच्ची पूजा है। ये स्त्रियों पंहिंजो जेको घर जो कम सुबह खां रात ताईं कनि थियूं, पूजा है। डस्टिंग करे, चाहे बासण मले, चाहे रोटी करे, चाहे वेठिया अमर जी मां नथी करे सके वढ कुट त करे थी। टुआर ॾिजाए सायूं भाॼियूं मां वढ कुट करे थी ॾियां, इहा भी पूजा है। सोच, या वढ कुट के कंहिंजे लाइ के कंहिंमें हे वेठो आहे। एक नूर ते सब जग उपजो, सॼो जग हिक नूर मां उपलब्ध थियल आहे। जेको आहे अंदर त माण्हू बीठो आहे, इहो संबंध टुटे थो, माण्हू शव थी थो वञे, मिटी थी थो वञे पियो। इहो ई त परमात्मा आहे। केरु आहे परमात्मा? ॼाण त ख़बर पई न। तू मने वेठो आहे, काथे वञी मंदर में पूजा करे थो अची पियो, मञे थो पियो, मंत्र थो जपे थी या कुछ भी तो करे, कुछ न थींदी, कुछ भी न थींदी। मां हे जेको भी सत्संग कयां थो, मुंहिंजो इहो प्रैक्टिकल थियल अथव। माण्हू 3-3 कलाक वेही रहंदा आहिनि, कुछ मंत्र वेठा चवंदा आहिनि। हाणे तूं मंत्र चवंदी आहीं त भॻवानु अची वेंदी। दुनिया चवंदी आहे सुमर 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 सुख पाओ, सुखमनी में भी लिखियल आहे, पहिरीं पौड़ीअ में लिखियल आहे न, सुखमनी में सुमरो सिमर सिमर सुख पाओ, कल कलेश तन माह मिटाओ, सुमरो जास बसंबर एके नाम जपत अगनत अनगते, भेद पुराण सुमरत और सुधाकर, कीनो राम नाम एकाकर, काकी एक दरस तुम्हारो नानक उन संग मोहे उधार। त तव्हां चवंदो तव्हां ई त चवंदा आहियो सुमरन कयो। सुमरन ईअं न, कोई राम 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 जपण सां तोखे भॻवानु मिली वेंदी। कीअं मिलंदी? राम राम चवण सां तोखे भॻवानु मिली वेंदी। पोइ त तूं सुबुह जो वेही करे चओ पैसा 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 अची वेंदा। उहे त नथा अचनि पिया, उहे त कमाइण वञो था। असांजो राम राम बि चऊं घर में त भॻवानु अची वेंदो छा? हाणे मां हिते वेही रोटी रोटी चवां, रोटी अची वेंदी छा? पेट भरिजी वेंदो। उथंदुसि खाईंदुसि रोटी, तंहिंखां पोइ पेट भरिजंदो। ऐं सभिनी खे पाण खाइणी आहे पंहिंजी रोटी, तुंहिंजे बदिरे ॿियो न खाईंदो। साह भी सभिनी खे पाण खणणो आहे, पाणी भी सभिनी खे पाण पीअणो आहे। तीअं ई परमात्मा कोई अखर सां न, परमात्मा के जीव, जीना ही परमात्मा के। हे जीवन तोखे जेको मिलियो आहे इहो ही परमात्मा आहे। परमात्मा कोई अतीत या भविष्य में ईंदो छा? हे वर्तमान ही असांजो परमात्मा आहे। तूं हिनखे जीव, पंहिंजे जीवन खे त पहिरियों जीवन खे पाती, परमात्मा खे पाती। पंहिंजे जीवन खे असां न था पायूं पिया, वञूं था मंदरनि ते टिकाणनि ते। पंहिंजे जीवन खे त पाए, असांजो जीवन जेको जियूं था, जेको असांजो घर आहे, असांजो दुकानु, इते ई सभु थी, इते ही थोरो सिर्फ़ु खोज कर। माण्हू खोज नथो करे, मञे थो। जेको खोज करे थो, खोजीअ में ही लिकल आहे, उहो ई थी परमात्मा। जॾहिं इहा ख़बर पइजी वेंदे, तुंहिंजे वहिंवार में फ़र्क़ु बिल्कुलु अची वेंदी। तूं जहिड़ो पहिरियों हुई ओड़ो न थींदे पोइ। मां गारंटी थो ॾियां पियो, जे तोखे इहा ख़बर पइजी वञे परमात्मा छा आहे, तुंहिंजी खोज निकिरे, तूं जेको पहिरियों हुई ओड़ो तूं न थींदे, गारंटी थो ॾियां। जेको तोखां कूड़ निकिरे पियो, घृणा निकिरे पई, वैर निकिरे पियो, झगड़ो निकिरे पई, ठगी निकिरे पई, उहा न निकिरंदे। तुंहिंजे कंहिंसां ठगी कयां? जेको मां में आहे उहो हिन में आहे। मां कंहिंसां कूड़, ऐं ॼाणे बि उहो ई थो। हे ॾिसो गुरु ग्रंथ साहिब जी आख़िरी जप साहिब जी पौड़ी, पवण गुरु पाणी पिता माता धरत महत, दिवस दाई दुदाई दाया, खेले सगल जगत, चंगाइयां हिते बुराइयां हिते, वाचे ॾिसे धर्म हजूब, चंगाइयां बुराइयां। मथां ईअं सोचे कोई मथे वेठो पासो तो फेंके पियो, ऊपर वाला पासा फेंके नीचे चलते दाव, ग़लति। केरु वेठो आहे मथे? हेॾा माण्हू उन्हनि खे वेठो ॾिसे पागल थी वञे। हिते
इते ही सभिनि में वेठो आहे, वेठो ॾिसई तूं छा थो करें, चङो थो करें हेॾे ॾिसई थो, बुरो थो करें हेॾे ॾिसई थो, वाचे यानी ॾिसे इते ही ॾिसई थो। परमात्मा इते ही थी, इते ही सभु तो मिले, सुख भी इते तो मिले, दुख भी इते तो मिले। कोई स्वर्ग नरक मथे आहे ही कान। मना समझो मथे नरक आ मथे स्वर्ग आ, के किलियूं विझंदा ये भव ॾियारींदा आहिनि, किलियूं विझंदा पेट में, कढ़ाई में विझंदा, तुझो शरीर हिते सड़ी वियो मथे कंहिंखे कढ़ाई में विझंदा। कोई कढ़ाओ बढ़ाओ मथे काने, इते ही तूं गलत आ त नरक में आ, इते ही तूं सही आ त स्वर्ग में आ। क्रोधी आ नरक साम्हूं थी, जे प्रेमी आ त स्वर्ग साम्हूं थी, इते ही थी। ॾिसो था माण्हू इते ही स्वर्ग में वेठा आहिनि, इते ही नरक में वेठा आहिनि। तो कहिड़ो नरक आ? ये जीवन ही परमात्मा है। ये गीत के सिर्फ मां समझ, अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे सब, ये न त साधो चोर अलग आ, रावण भी वही आ, राम भी वही आ। बता समझो त रावण वरी रावण आ, राम ॿियो आ, राम भी वही आ। राम मां त चवां रामायण जो नायक ही रावण आ, राम नायक न आहे। कीअं थींदो राम नायक? कोई फिल्म ठाहियो न रखेसि विलेन, ठहंदे? काई पिक्चर ही न ठहंदी जेसिताईं विलेन न हुजे। त ये संसार में ये ही त आहे सॼो, उन में भी उहो ई आहे, उहो ई तो खेल खेॾे पियो। सॼो मिलियल हिकु ई आहे। तव्हां रामलीला ॾिठी हूंदी, मां सम्झां थो सभिनी ॾिठी हूंदी। कोई हिते वेठो हूंदो जंहिं रामलीला, नंढा अॼुकल्ह रामलीला आहे ई न, नंढा सभु रामलीला वामलीला आहे ही कान हेॾी। न त पहिरियों त हे जेके बि असां वेठा आहियूं सभिनी ॾिठी हूंदी रामलीला। तव्हां रामलीला अॻियां ॾिसंदा हूंदव, रावण राम विढ़ंदा आहिनि, सीता बि ॾिसंदा आहियो, लक्ष्मण बि ॾिसंदा आहियो। पर मां ॾिसंदो हुउमि पोइतों जेको जिथे सभई रामलीला वारा वेहंदा, परदो जेसिताईं खुलियो न आहे पोइतों ॾिसंदो हुउमि, राम वेठो आहे, हनुमान वेठो आहे, रावण वेठो आहे, सीता सभिनी खे चांहि थी पीआरे। इहो कपी होॾो सभु हिकु थी, सभ में परमात्मा हिकु ई थी। इहो खेल हली रहियो आहे, इनखे साक्षी थी करे ॾिसें त आनंद अची वञे। ये जिंदगी एक नाटक है, उस नाटक में हम काम कर रहे हैं। ये सब साक्षी थी करे तूं ॾिस त मज़ो अची वञे जीअण जो। हिन महिल घर घर में माण्हू परेशान आहिनि। मूंखे त चवंदा मरां त जिद छुटे, मरां मरी करे वेंदे काॾे, सम्झी तो मां छुटी पवंदुसि, जंजालनि में पवंदे वरी। जे परमात्मा जे कहे ते राजी न आहे त पूरे गुरु ग्रंथ साहिब में परमात्मा जे लाइ लिखियल आहे, हुकुम हुकुम रजाई चलना, नानक लिखिया नाम, जो तुद भावे साई भली कार, तेरा भाणा मीठा लागे। इते ही वेठो थी ॾिसई तो, अगरि ईअं अथी तोखे संतोष आहे, जेको भी आहे मां ख़ुशि आहियां। मां जंहिंखे ईअं सही सुखी संतोष आहे, जिसके पास है उसे और दिया जाएगा। और माण्हू प्रार्थनाऊं अरदासूं सभ में भगवान खे फेराइण जी कोशिश कंदा आहिनि। अरे तूं सेवा ॾे न तो वठे तो। हाणे मूंखे त मुंहिंजो त सॼो ॾींहुं कीतो ई आहे न। कोई बि माण्हू ईंदे, वाह मुंहिंजी माउ जी तबियत ख़राबु आहे, मूंखे नौकिरी नथी लॻे, मुंहिंजे नुंहं खे ॿार नथो थिए, मूंखे हे नथो थिए, मूंखे हे नथो थिए। अरे ऐं जेको तोखे मिलियो थी उन ते कॾहिं धन्यवाद कयो थी? ऐं सभिनी खे मिलियो आहे हिते, ये जेके भी तव्हां वेठा आहियो सभिनी खे घर आहिनि, दुकान। अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे घर न आहे, 5 ॿार अथसि, चवांसि 1000 रुपया कढ कोन अथसि। 5 ॿार आहिनि ऐं मकान बि कान्हनि, फुटपाथ ते। अहिड़ो तोखे करे छॾई त तूं घुरे तूं?
सही जेको माण्हू हूंदो प्रार्थना में बस इहो ई चवंदो मूंखे धन्यवाद आहे तुंहिंजो, मां पात्र न आहियां, मां योग्य न आहियां, उन खां वधीक ॾिनो थी। जिसके पास है उसे और दिया जाएगा, पैसा नहीं, सुखी संतोष। एक संतोष थींदो आहे, ठहियो ठहियो, हाणे बाबा चए थो ठहियो, हाणे खणी ठहियो, अंदर में ठहियो न आहे, ॿाहिरि। हिकिड़ी माईअ फुल्का पचाई पुराने ज़माने में, छॿीअ में रखियईं 12 फुल्का, मथों रिलको वेड़ेसि, चई हवा निकिरे जेसि ताईं उहे फुल्का पिया। आयो कुतो, वात में विधई सॼी छॿी रिलको ऐं खयईं, ऐं माई पहुतऊं हितां खां वठी होसि ताईं डुकंदी वई अथसि, हल मां ये छॾ इहो हल हल वई अथसि। पहुतऊं जंहिंमें कुतो भॼियो पोइ थी चए ठहियो खाए वई, पूरो अथसि होसि ताईं। हे संतोष। ईअं ई माण्हू चवंदा आहिनि हाणे चयो भला जेको मिलियो ठहियो, इहो संतोष न आहे। जेको सुखी संतोष, सुखी मां ख़ुशि आहियां, मूंखे जेको बि ॾिनो अथई मां राज़ी आहियां। जिसके पास है उसे और दिया जाएगा। जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके उथंदे वेहंदे शुक्र कनि था सच्चाईअ सां। ईअं न त वरी हाणे वरी मुंहिंजो सत्संग ॿुधी करे भई हाणे असां चवंदासीं, पर अंदरि त नथो मञे। हिकिड़ो अॼु खां 10 साल पहिरियों मां वटि दंपती जोड़ो आयो, 12 साल थी विया अथसि, ॿार न थियोसि। आया मां वटि, चई बाबा किथां किथां पिनी आहियां, ॿार नथो थिए पियो। मां तव्हां सत्संग वत्संग ॿुधो, ॿ ॾींहं रहिया सत्संग ॿुधऊं। मुंहिंजो सत्संग इहो हूंदो आहे, कॾहिं घुरिजे न कुझु बि न, असांखे जेको आहे उन में राज़ी रहिजे। पोइ ॿिन्ही ॿुधी करे जंहिं महिल वञनि पिया, वरी आया 2 ॼणा, चई वाह वाह असां तव्हांजो सत्संग ॿुधोसीं। मां पोइ चई बसि हाणे न घुरंदासीं, हाणे असां न घुरंदा। पोइ थी वेंदो, शाबस थी, हाणे न घुरंदासीं पोइ थी वेंदो। इहे माण्हुनि जी बेईमानी, इहा बेईमानी, पूरी बेईमानी। अंदरि त तुंहिंजो मञे ई कान थो ऐं ॿाहिरि संतोष थो करे, इहो संतोष न। संतोष सुखी संतोष, मां ख़ुशि आहियां। जेको ईअं आहे ॾिसबो उनखे। मां ईअं नथो चवां लोभ ॾियां, लोभ वटि ॾियां, ईअं चई करे ऐं तूं न, तूं हर हिकु ॻाल्हि में जो तुध भावे साई भली। परमात्मा पहिरीं ॻाल्हि कंहिं टिकाणे मंदर में न थी, परमात्मा तुंहिंजे ई अंदरि थी। तूं जेको बि ॻाल्हाए थो करे थो उहो पहिरियों तोखे ॾिसे ई थो। ऐं इहो न सोचजांइ त मथियों वारो ॾिसे थो, अरे साक्षी चयो मां हिकु ई आहे, सभिनी में हिकु साक्षी आहे, सभिनी में हिकु ई आहे। हिकिड़ो मां गीत चवां साखी, हाणे हिनखे थोरो सम्झिजो। तव्हां सत्संग घणा ॿुधा न आहिनि, पर थोरो सम्झिजो हिकु कीअं आहे। दिल जे कोठीअ अंदरि अथे, दिल जे कोठीअ अंदरि अथे, साखी सिरजणहार कर मन साखीअ जो दीदार। साखी यानी परमात्मा। दिल जे कोठीअ अंदरि अथे, दिल जे कोठीअ अंदरि अथे, साखी सिरजणहार कर मन साखीअ जो दीदार। साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार। साखी तो साण सदाई, सदाई साण तूं सुम्ह पओ उहो जाॻई। तूं इहो सोचे थो मां तो साहु खणा, ये साहु खणी तूं त निंड अची वञे त हले वञी भॻवान ॾे। तूं साहु नथो खणी, उहो ई थी अंदरि। तूं भले निंड कर, कुझु बि हुजे, उहो सदाई अथी। साखी तो साण सदाई, पल न परे थे तो खां जाई। साखीअ सां ते
हिन जागृत सुपने सुखपत जो महवान कर मन साखीअ जो दीदार। साखी सब जो ॼाणो आहे। हाणे हिनखे सम्झ जाए, मां हिते वेठो आहियां, तूं साम्हूं वेठो आहीं, तूं अंदर में बेईमानी करे मूंसां ॻाल्हाए थो या मां तोसां बेईमानी करे अंदर में ॻाल्हायां थो, न सोचजांइ त कोई नथो ॾिसे, वो हिकु ई आहे सभिनी में, सभिनी खे ॾिसे थो। मतां ईअं सोचे मां अंदर में, ऐं माण्हू कंदा आहिनि बेईमानी, ॿाहिरियों संतवना ॾींदा आहिनि, जो पंहिंजो प्रतिद्वंदी हूंदो आहे, प्रतिद्वंदी सम्झो था, बिजनेस जो ऑपोजिट वारो, यानी मूंखे बि अहिड़ो बिजनेस, हुनखे बि अहिड़ो बिजनेस। हिकिड़े बिजनेस वारे खे बाहि लॻी वई, सॼो सड़ी वियुसि, वो अंदरि ख़ुशि पियो थिए, चइबो वाह मस्तु, हीअं करे हलंदे, हाणे त ख़बर पई, हाणे त काटो कींदो खणी हली पियो, ऐं वञेसि थो पियो, अरे यार तोसां ग़लति थी वियो, अंदरि ख़ुशि थो थिए। मतां ईअं सोची त केरु थो ॾिसे, इहो ॾिसे ई थो, तूं अंदरि बेईमान, ॿाहिरि हुनखे संतवना ॾे थो, बेईमान इन जो फल बेईमानी मिलंदी। अरे हुनखे संतवना ॾे थो, हुनजी बाहि लॻी वई आहे, ऐं अंदरि तूं ख़ुशि थो थिए, ऐं तूं सोचे थो त मां हुनखे संतवना थो ॾियां, हुनखे अरे यार सभु सड़ी वई, अंदरि ख़ुशि, चङो थियो सड़ी वई, हीअ कंहिंखे थो ॾियनि पियो, हुनजे अंदरि वारो बि तुंहिंजे अंदरि वारो बि ॼाणाई थो। बाक़ी माण्हू खे फल कीअं मिलंदो आहे, मथे ॾिसंदो आहे छा, हिते ई ॾिसंदो, जेको असां ग़लति कयूं था हिते ई ॾिसे, हिन करे चए थो साखी सब जो ॼाणो आहे, साखीअ खां कुझु छुपियल नाहे, ॾिसण हार सभु साखी सब जो, ही ॾेख सॼो संसार, कर मन साखीअ जो दीदार। ॾिसण हार सभु साखी सब जो, ॾेख सॼो संसार, कर मन साखीअ जो दीदार। साखी पंहिंजो पाण थे, तुंहिंजो पाणी थे, तंहिंजी तोखे ॼाण न थे, साखी पंहिंजो पाण अथे, तंहिंजी तोखे ॼाण न थे, कहे टेऊं वठ, ॼाण गुरनि खां। इहो गुरु ई ॿुधाईंदो आहे सभिनी खे परमात्मा छा आहे। परमात्मा कोई स्थान ठाहे न वेठो आहे, परमात्मा तो में ई वेठो आहे, पर इहो ज्ञान भीड़ खां अलॻि थियणो पवंदो। माण्हू सॼी भीड़ में भीड़ हेॾा माण्हू हेॾा, मां बि थो वञां, कॾहिं बि सत्य न मिलंदी। सत्य जे लाइ तोखे अकेलो थियणो पवंदे। हे गुरु नानक, रविदास, मीरा, ये जेके भी मां नाला कया, ये अकेला थिया हुया। भीड़ जैसा ना, भीड़ थींदी आहे रिढुनि जी, शींहनि जी भीड़ न थींदी आहे। इहो ज्ञान शींह जो ज्ञान आहे। जॾहिं तूं सम्झंदे परमात्मा छा आहे, इहो शींह वारो ज्ञान आहे, रिढुनि वारो ज्ञान आहे। जाॾे भीड़, जाॾे रिढ वञे उन जे पोथों सभु। हिकिड़ो मास्तर ॿारनि खे, पहिरें दर्जे ॿारनि खे देहात में पढ़ाए पियो। 10 भेड़ थी एक मेड़ में अंदर गोल घूम रही थी, एक कूदी दूसरी कूदी, बचाओ बाकी कितनी बची। छोकरनि के चई 10 भेड़ों में 2 कूद गई बाहर, कितनी बची। हिकिड़ो छोकरो गरीब हथ खाए तो मथे, तुमको मालूम है, ये ॿियनि खे ख़बर न, तू तो बिना चरियो आहे, तू तो बिना चरियो आहे, तोखे कहिड़ी ख़बर, कितनी बची। कोई भी नहीं, कोई भी नहीं कैसे। 10 भेड़ में 2 कूदी, कितनी बची जी, कोई भी नहीं। अरे कोई भी नहीं कैसे जी, आपकी गणित आपके पास होगी, मेरे पास भेड़े हैं। जहां एक जाती है वहां सब चली जाती है। वो सही बोलिए। यो ज्ञान थी शेरन जो, शींहन जो। ये शींह थिया,
मां चयमि हे जेके गुरु नानक रविदास जेके भी मां नाला खया में ये अकेला थिया हुया, भीड़ जा असां ना, तव्हां सभु भीड़, जेको भीड़ करे असां बि था कयूं, जेको भीड़ करे असां बि था कयूं। कॾहिं तो ॼातो अथी त इहो मां छो थो कयां? इते त बगावत झेलणी पवंदी, इते थोड़ो अकेलो थी करे मां ईअं न चवां त भाई भीड़ बाएं हले त तूं दाएं हल, बाएं ई हल। ये जेके भीड़ जा नियम आहिनि उहे तूं पंहिंजा पूरा कर, ईअं न त ईअं दाएं हलंदे एक्सीडेंट थी वेंदी। न न इहो न, बाक़ी के कम अहिड़ा आहिनि जेके रिढ जी चाल, इन में तोखे आत्मिक विश्वास रखणु खपे त जेके ॿिया कनि था त मां छो कयां, छो कयां मां? पर हिते भउ थींदी तोखे, जेको भीड़ थी करे उहो तूं करें थो, पोइ उन्हनि जो हिसो आहे तूं। परमात्मा के ॼाण जे लाइ जेके बि इहे थिया हुया अकेला थिया हुया, परमात्मा जॾहिं आहे ई तो में, भीड़ इहो मञींदे छा? हे तव्हां शाबस सां तव्हां मुंहिंजो सत्संग ॿुधो था, बाक़ी अॻिले ज़माने में ईअं ई जीसस चयो, ईअं ई मंसूर चयो, ईअं ई सुकरात चयो, उन वीचारे खे फांसी ॾेई छॾी। जीसस जेके हथ टंगियल ॾिठा हूंदो न, जीसस सुञाणींदा हूंदो न, ईसाई धर्म जो भॻवानु केरु आहे? जीसस। उनखे छा हूंदो आहे? हितां किली, हितां किली, पेर में किली, हिन में किली, पूरी उहो केरु हुयो? सच ॻाल्हाइण वारो हुयो। भीड़ न पई सम्झे, फांसी ॾिनऊंसि। मां शाबस थो ॾियां, तव्हां हीअ चुपचाप सत्संग ॿुधो था इहो, जो चवां थो हाणे ज़माने में फ़र्क़ु आहे, न त इहो अॻिले ज़माने मां ईअं चवां न तव्हां विड़ी पओ मूंसां। तूं चए थो असां में भॻवानु आहे, भॻवानु त मथे वेठो आहे। पंडित त हरदम ॿुधाईंदी भॻवानु मथे थी, शास्त्रनि सां ॿुधाईंदी, ऐं जेको ॼाण वारो संत हूंदी उहो चवंदी पुट बिटको ई न, तुंहिंजे अंदरि थी। मां ईअं नथो चवां मुंहिंजे अंदरि थी, तुंहिंजे ई अंदरि थी। अरे तुंहिंजे अंदरि आहे, मुंहिंजे बि अंदरि हुई आहे, हिन जे अंदरि बि हुई आहे, हिन जे अंदरि बि हुई आहे, तुंहिंजी ज़ाल में हुआ, तुंहिंजी माउ में हुआ। इहा ॼाण पइजी वेंदी त तूं जेको करींदो तुंहिंजी पूजा थी वेंदी, न थी वेंदी। जो धंधो कंदे हिन महिल माण्हू ईंदा आहिनि, बाबा अलाए असां नरक में वेंदासीं, अलाए काॾे असां धंधो था कयूं, असां अलाए पोइ काॾे वेंदासीं। छो काॾे वेंदी? काॾे बि न वेंदी। तूं ईमानदारीअ सां धंधो करे, ग्राहक खे भॻवानु सम्झ। जेको ग्राहक चई थो ईअं न सम्झ, हिकिड़ो आयो चई आया आहिनि मुर्गा कटेसि, पोइ इहो बेईमान आहे, दुकानदार न आहे, ग्राहक आहे असांजो भॻवानु। मां पूजा मुंहिंजे मां जो थोरो जेको ज्ञान ॿुधंदो, दुकान ते मंदरु न रखंदो, घर में बि मंदरु न रखंदो। मुंहिंजो जेको सत्संग चङी तरह ॿुधंदो, मां ईअं चवां मंदरु न, भाई घर में कोई कमिरो रख, हिकिड़ो त अहिड़ो कमिरो रखो जंहिं पैसा अथव त वार्तानुकूल कमिरो, वार्तानुकूल सम्झो था न, एसी वेसी लॻल हुजे, उन में तूं वेह, पाण खे ॾिस, पाण खे चार्ज कर उते, तूं वेहंदे तोखे शांती ईंदे, तुंहिंजी ज़ाल बि ॾिसंदी, भेण हिनखे डेलाकू ईअं कयो अथई, वरी उहा बि वेहंदे, पोइ पुट बि वेहंदे, नुंहुं बि वेहंदे, सभु उन कमरे में वेहो, पाण खे ॾिसो। तव्हां मंदरु ठाहे करे पूजा था कयो, मां तूं केॾी बि पूजा कर। उहो दुकानदार हिकिड़ो अगरबत्ती ॿारे करे मुनो कलाक सभु हीअं कंदो मंदर ते, ऐं उनजो मां गारंटी सां चवां उनजो ॾेसावर ख़ुशि न, पैसा ढंग सां ॾींदो ई न आहे, माण्हू परेशान अथसि, पूजा कंदो आहे मुनो कलाक। उन वटि ग्राहक आयो आहे, चएसि थो भाई मूंखे खंडु ॾे 5 किलो, मुंहिंजो महिमान आयल आहे, वो चांहि जे लाइ खंडु घर में ख़तमु थी वई आहे, जल्दी ॾे। हीअं थो करे, अंधो आहे, ॾिसे नथो, हे पूजा थो करे। असली पूजा उहा आहे, उनखे ॾे। वो छा खे तूं मनाए? असली भॻवानु त तुंहिंजे दर ते आयो आहे, उनखे चएसि तूं अंधो आहे। ऐं अहिड़ो माण्हू कॾहिं बि जे धंधे में सक्सेस थी वियो त मां हाराए वेंदुमि, जेको पूजाऊं थो करे ॾाढी।
या पूजा ना है असां ग्राहक आयो आहे असां ॾेसावर हिकु चएसि 10 मोकिलाई वो पूजा न कंदो आहे वो व्यवहार जी पूजा कंदो आहे हिन में परमात्मा आहे हिन में भगवान आहे मुंहिंजे ग्राहक में इहो 2 ॾोकड़ ॾेई थो वञे असांजो घर हले थो हिन में बि भगवान हुन में बि भगवान इहा थी पूजा मां हीअं ॾिठो हिकिड़ो भाई माई हिकिड़ी आयसि कपिड़े जो दुकान रोटी बो खाए माईअ खे ॾिठई खाधी वई हथ खणी उघियईं जल्दी सां माईअ खे अची हले हले ॾियां तूं 100 साड़ियूं ॾेखारियईंसि माईअ खे पसंदि न आयसि तंहिंखां पोइ बि छा थो चएसि थो दादी सुभाणे अञा माल ईंदो सुभाणे अचिजांइ तोखे मां ॾेखारींदुमि चिड़ियो न अध रोटीअ मां उथियो आहे हुनखे ॾेखारियो अथई चिड़ियसि नथो ग्राहक में भगवान उन ई भाईअ जा पहिरियों हिकु दुकान से 3 दुकान हुनजा खुलिया हिक ॿिए जे मथां संतोष अहिड़ो बढ़िया चिड़ियो बि न मां यार अहिड़ा ईअं वापार कर त मां चवां तुंहिंजी पूजा थी न वणियो माईअ खे छा आहे ऐं अखियूं ॾेखारे माई आहे कहिड़ा निभागी आई आहे असली ऐं मां रोटी बि न खाधी वरी हली थी वञे उहा ज़िंदगी में बि न ईंदे तूं भावना अहिड़ी रखे ऐं दुकान हला पूजा थी वेंदे घर में हे माई नथी अचे त माई जी बूथ सुची थो वञे माई नथी अचे मां चयो भाई वो तव्हां घर जी तव्हां पूजा नथा सम्झो न अचे त न अचे नेरनि वेठो थो खावां हिकिड़ी माई थी चवे बाबा 15 मिंट मींहुं न पए 15 मिंट मींहुं न पए सिर्फ़ु 15 मिंट मां छो मींहुं अॻे ई न पियो तूं छो थी चईं 15 मिंट चई बाबा सिर्फ़ु 15 मिंट मां रोकींदोमांसि न चींदा हा तूं चवंदे त मींहुं न पवंदो मां छो चई इहा माई अची वञे न त भागी न ईंदी शाबाश इन करे चई थी प्रसाद न पए चई हा बाबा सिर्फ़ु माई अचे न पोइ वरी चवंदी बरसाति पड़ गई बादल था गड़गड़ कनि सिर्फ़ु अची वञे पोइ अची वञे वरी एॾू पए या माई न वञे पंहिंजे घर शाबाश ये माइन जो कम ॾिसो वरी सिंधी माई वरी हिकिड़ी माई वरी मां वेठो आहियां उनजे घर फोन थी वॼे ॾिठो मां लिखियलु हुयुसि काम वाली मैं फोन आई थी चई न खणंदीमांसि अरे फोन आई थी खणी न फोन चई न खणंदीमांसि मैं छो चई चवंदी मां न ईंदमि मैं उन ॾींहुं मां वेठो माईअ खे चई भई अंधी नहीं आई तो फोन क्यों नहीं किया हाणे फोन करे थी त खणेसि नथी पई चई न खणंदमि हाँ सॼो डिपेंड ई तव्हांजो माइनि जे मथां त तव्हां पूजा या त मंदरनि में कंदा हूंदा रोटी तूं करे थी या घर जो कुछ भी करे थी या पूजा ना है छा पूजा है मैं सभिनी के बार बार निवेदन क्या परमात्मा इते ही थी हाणे थी हिनमें कोई भविष्य में परमात्मा नहीं दे या अतीत में जो थी गुजरियो आहे उन सां कोई मतलब न परमात्मा हाणे हिनमें वो परमात्मा कोई एक व्यक्ति है छा परमात्मा ही उन जो कोई नालो काने उन जो कोई रूप ना है उन जो कोई आकार ना है आकारन में निराकार रूपन में अरूप नामन में अनाम वो थी परमात्मा बाकी सत्संग सुभाणे शादी जो सत्संग कंदासीं हिननि ॿार वेठा आहिनि हिननि खे पायूं पहिरियों ॿार थोड़ो ये जणिया जेके तव्हां सभु ॾिसंदा आहियो तव्हां पाईंदा आहियो इन्हनि जणियनि जो कोई सेंस कान्हे जेको तव्हां पाईंदा आहियो ॿार अधु उमिरि जो थिए उनखे अधु उमिरि खां पोइ अहिड़ो ज्ञान अची वञे जे अॻिते जीवन पंहिंजो जीवन जेको जीए ॿार उन में अगरि हे ॻाल्हियूं अची वञनि तव्हांजो जणियो पाईंदा उन में हूंदो छा आहे कुदाली काठ जी इन सां तूं खेती कजांइ सॼो अंधविश्वास ऐं पिन टोकरी खणी वरी पिनी करे मूंखे बिल्कुलु ग़लति छो पिनी करे मूंखे
कंहिंखे बि ॾे तूं पिन या टोकरी खणी माण्हू न इहे थुकूं वठी करे मूंखे ॾे न ही कोई पैसनि जी खेचल ई हाणे अॼोको जणियो ॿार थोड़ा जवान बि आहिनि थोरो ॿुधनि चङी तरह सां ॿार जणियो हे जेके वॾा वेठा आहिनि उहो त सुम्ही पियो आहे नंढड़ो ओतिरे जा न ॿार थोरो वॾो समझदार हुजे उन जा जणियनि जो कोई सेंस कान्हे को सिर्फ़ु जणियो माण्हू ॻीचे में जे 5 ॻाल्हियूं अंदर में धारण करे उन सां गॾु असांजो बि ईअं थिए ऐं छोकिरा ॿुधजो मां तव्हां खां पुछंदोमांव हे बेटे हाणे तव्हांजो नंबर अथव 5 ॻाल्हियूं हे अष्टावकर गीता जूं राजा जनक के अष्टावकर गुरुअ पंहिंजे घर गृहस्थ में 5 ॻाल्हियुनि ने राजा जनक गृहस्थी हुयो अष्टावकर उनके ज्ञान ॾे थो पियो गृहस्थ में असां बि गृहस्थी आहियूं असांखे ॿियो कुझु न खपे हे सिर्फ़ु 5 ॻाल्हियूं असांजे जीवन में उतरनि असांजो जीवन पंहिंजो पाण ॾिसे बाग बहार थींदो पोइ असां ग़लति न थींदो 5 ॻाल्हियूं कहिड़ियूं पहिरियों सत्य सत्य चइबो आहे सच कूड़ न ॻाल्हाइजे हिकु कूड़ ॻाल्हाइण सां 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि पर सच कहिड़ो विवेक सां सिद्धांतवादी सच न घणा माण्हू हूंदा आहिनि सिद्धांती असां सच ॻाल्हाईंदा आहियूं पोइ कंहिंजो सिर वञे उहो न विवेक सां सत्य ॻाल्हाए ॿियों जेको मां हाणे संतोष चयो पहिरियों सत्य ॿियों संतोष यानी प्रारब्ध अनुसार असांखे जेको मिलियो आहे प्रारब्ध में चइबो आहे धन शरीर ऐं परिवार ये 3 मिलाए करे चइबो आहे प्रारब्ध सभिनी खे पंहिंजी पंहिंजी आहे सभु भाउर आहिनि भाउरनि जी पंहिंजी पंहिंजी आहे चाहे ॿिए परिवार जा माइट आहिनि सभिनी जी पंहिंजी पंहिंजी आहे माउ जी अलॻि आहे पीउ जी अलॻि आहे सभिनी जी प्रारब्ध पंहिंजी पंहिंजी आहे सभिनी जो शरीर पंहिंजो आहे न सभिनी को पंहिंजो पंहिंजो शरीर आहे हिन ॿार खे ॿाहिरि खणी वञो ॿाहिरि खणी बेटे प्लीज़ ॿाहिरि खणी जल्दी वठी वञेसि पुटु सत्य सच ॻाल्हाए संतोष जेको असांखे मिलियो आहे इहो प्रारब्ध आहे जंहिं घर में असां ॼावा आहियूं जेको असांजो माउ पीउ आहे या जेतिरो असांखे धन आहे घणा ॿार जेतिरो आहे उन ते ज़िद कंदा आहिनि माउ पीउ खे हे वठी ॾे बाइक वठी ॾे हे वठी ॾे उनखे कमाई एतिरी कान्हे वो कर्ज़ खणी करे बाइक पंहिंजे पुट खे वठी ॾिने पंहिंजे घर जे महीने जे जेके उनजी रूटीन उन में उनखे फ़र्क़ु पइजी वञे वो वीचारो दुखी थिए न इहो तूं बाइक वठी करे हलाईंदे बि दोस्तनि में इहा बाइक नथी ग़लति थिए तुंहिंजो पीउ दुखी थिए तुंहिंजी माउ दुखी थिए असांखे साइकिल आहे असां साइकिल हलाईंदासीं असांखे बाइक आहे असां बाइक हलाईंदासीं असांखे कान्हे कार त असां कार न हलाईंदासीं संतोष माण्हू ज़िद कंदा आहिनि कपिड़नि पाइण ते छोकिरियूं पंहिंजे पीउ माउ खे ज़िद मूंखे हे 5000 वारी ड्रेस खपे हाणे वठी वई 5000 पिण ब्याज ते पैसा खणी करे वठी ॾिनईसीं उहा छोरी वई पार्टीअ में हीअं ॾेखारिनि सभु ॾिसनि वाह वाह बढ़िया पाए बढ़िया उहा पातल 5000 हिकिड़ी छोकिरी बि आई 15000 वारी पाए आई सभु उनखे बाद असां उहा रोए पई असरी चितकुत थी वई अहिड़ो शो पाए वई आहे जंहिंमें तोखे ईर्ष्या थिए सादो 20 वारो वॻो पाए वञी आहे पंहिंजो वञी उन पार्टी में थी अची आहे आत्मिक विश्वास सां वञी हाणे रोंदी वञ अंदर बि ख़राब बेचैनी अंदर छा मिली पीउ खे बि तंग की माउ खे बि तंग की उनखे पैसा बि कान आहे तोखे प्याज तूं पैसा वठी करे तोखे ॾिनई न संतोष जेको असांखे धन आहे जेको असांजो माउ पीउ आहे जहिड़ो असांजो परिवार आहे असां ख़ुशि आहियूं राज़ी आहियूं पहिरियों संतोष ये वॾो पुटु कहिड़ो आहे पहिरियों सत्य हा ॿियों संतोष आहे हिनखे यादि अचेसि थो पहिरियों सत्य ॿियों टियों सरल हाणे हिते थोरो चङी तरह सां सम्झिजो घर में जेको वॾो थिए थो ॿार मां नंढे जे लाइ त चुम ज़िदीरो आहे उहो ज़िदीरो हुजे जंहिंमें सम्झ आई पोइ सम्झ वारो ॿार थोरो जटिल न थिए
छोकरी आ या ज़ाल है या मुर्सा पंहिंजी ज़ाल सां नथो ॻाल्हाए, ज़ाल मुर्स सां नथी ॻाल्हाए, भेण भाउ सां नथी ॻाल्हाए, जटिल कुछ थी वियो आहे न ॻाल्हाईंदीमांसि, जटिल। अरे हाणे परिवार आहे, कुछ थियो आहे त वञी हिकदमि कोई अचे हल हल रोटी खा, हा हल, न आहे खाइणी, ॻाल्हाइणो ई न आहे, इहे जटिल। पोइ घर में क्रोध, न कुछ भी थींदो त सही न, असां घर परिवार आहे कुछ त थींदो, पर हिन में सरल हुजे माण्हू, पहिरियों ॿियों टियों सरल। सरल सम्झिजो, सरल, जटिल न, ॾुखियो न हुजे। के माण्हू अहिड़ा जटिल हूंदा आहिनि, रुठो, पोइ हुनजी माउ चवंदी हाणे त छुटो, हाणे महीना न ॻाल्हाईंदो, हाणे अहिड़ो जटिल आहे, जटिल न, सरल हुजे। पहिरियों सत्य, ॿियों संतोष, टियों सरल, चौथों क्षमा। भाई वॾो माण्हू थी वञे, जेके बि तव्हां वॾा वेठा आहियो, कि पुरायूं रंजिशूं खणी करे पंहिंजे बिरादरनि सां नथा ॻाल्हायो। काई ग़लती थी बि वई आहे, पंहिंजी भाउ सौट सां। हिकिड़ो भाई हुयो, वियो डोंगरगढ़, उते हिनखे हार्ट अटैक आयोसि, मरण ते हुयो, बची वियो, डॉक्टर मिली वियुसि, पंपिंग कयईंसि। मां पुछण वियो मांसि, मां ॾे ख़बर, मरी वञा, मरी वञा, मां मरी वञी हा त वहीं छो, चई वियुमि उते, ॾाकण चढ़ी वियुमि, मां चढ़ी थो वञा, ऐं हार्ट थी पई, बेहोश थी वियुमि, पसीनो निकितो, सूर पियो थिए ॾाढो छातीअ में, डॉक्टर मिली वियो, मां बची वियुमि। मां यार 100 ॾाका चढ़ी करे तूं वियो आहे, 100 कदमनि ते तुंहिंजो भाउ सालनि खां वठी रहंदो आहे, उन सां तूं न ॻाल्हाईंदो आहे। अरे ये 100 कदम खणी पंहिंजे भाउ खे वञ, बाक़ी पाया, मां चवां तीर्थ थी वेंदी। चई उनजी ग़लती आहे, कंहिंजी बि हुजे। अॼु ॿार असांजा चवनि हमारे अंकल नहीं आते हमारी शादी में, सब आते हमारे अंकल नहीं आते, ॿार त असांखे चवनि पिया, रंजिशूं खणी वेठा आहियूं। इनके चइबो आहे क्षमा। पहिरियों, ॿियों, टियों, चौथों क्षमा। हाणे पंजों त अची वई त मां सभु अची वेंदे, पंजों आहे समर्पण। इहो थोरो ज्ञान जी ॻाल्हि आहे। अंदरि माण्हू कोई अहंकार न के, मां थो खारायां, मां थो कयां, मां थो घर हलायां, इहा अहंकार आहे किरंदी। जेको चए थो हलाइण वारो उहो आहे, मां निमित्त आहियां, समर्पण। तूं ई हलाए थो, मां केरु आहियां, मां हिकु निमित्त आहियां, आज्ञा तुंहिंजी आहे, जेको तूं कराए थो मां कयां थो। इहो अची वई, हू चारई हुनजो पोतो वरी ईंदे, आहे पंजो। हाणे हेॾे हेॾे वॾो हेॾे थी, हाणे ॾिसां भई हिनखे आयो। सत्य, संतोष, समर्पण, वो पंजो तव सरल, क्षमा। हाणे अहिड़ा जणिया अगरि हिन जा पिया अहिड़ा हीअं, हे जीवन में अगरि चङी तरह सां ॿुधो अथई, मां ॿुधी करे न हल, सिर्फ़ु तूं सत्संग ॿुध। ऐं माण्हू सत्संग ॿुधी करे हुन ते हलंदा आहिनि, हलजांइ बि न, मां न चवां हल, छो जो तुंहिंजो सुभाउ त आहे कान। तूं सिर्फ़ु ॿुध, छॾे ॾे, अंदरां आचरण थिए, अंदरां आचरण थिए, उहो तुंहिंजो ज्ञान थी। हीअं मूंखे ॿुधी करे ऐं तूं कयो, पोइ इहो नकुली आहे, मुंहिंजो ज्ञान थी। उहो मुंहिंजो ज्ञान अकुल उधारो ऊंधे न, तुंहिंजी पंहिंजे अंदरां निकिरे। भाई हीअं जेॾी महिल काई ॻाल्हि थिए थी, कुछ पैसनि जी ज़रूरत है, संतोष, ठीक है, नंढड़ी था वठूं पिया,
नंढड़ी कार नेनो था वठूं पिया, अंदरूं पाण ई निकिती। भाई असांखे एतिरी बजट कान्हे का, सुभाणे असांखे किश्तियूं भरणियूं पवंदियूं, ऐं तुंहिंजे अंदरूं निकितो उहो सत्संग संतोष। ठीकु आहे, असां नंढड़ी था वठूं। एॾो ख़ुशि हूंदई, एॾो ख़ुशि हूंदई। कोई बि साम्हूं परिस्थिति अचे ऐं असांजे अंदरूं निकिरी जाए, उहो तुंहिंजो ज्ञान थी। ऐं मूंखे ॿुधी करे कंदे त उहो तुंहिंजो ज्ञान न थी, उहो तो ॿुधी करे कयो आहे। अकुल उधारो ऊंधे। वरी सभिनी खे चवां, हे जणनि जा 5 ॻाल्हियूं मां, जंहिंमें असांजे जणनि में ॿारनि खे कुझु अनुभव त थिए। हे टोकरी खणी करे पिनाए करे लकड़ियूं खणी करे छा कंदासीं, छा मिलियो असांखे? ऐं जीवन में असांखे हाणे हिन जी उमिरि आहे, अची वञे सत्य कूड़ न ॻाल्हाए, संतोष अची वञे, सरलता अची वञे, क्षमा अची वञे, समर्पण अची वञे। मां जीवन त ईअं असांजो कुझु त ज्ञान हुजे की न? ज्ञान ई न हुजे असां जणिया पायूं, बुग में लट। जणे में आहे छा आहे जणे? ऐं तव्हां मुनण बि लाराईंदा आहियो, ॿार खे टार्चर कंदा आहियो। हाणे हिन ॻाल्हि में थोरो ॿुधाए थो छॾियांव, बाक़ी तव्हांखे कुझु बि हुजे केॾी महिल अकेले मां खां पुछिजो। मुनण कंहिं बि ॿार जो वार सही हुजनि, अगरि सही घाटा वार बढ़िया कारा मस्तु, उनखे मुनण लाराए करे पोइ वरी ख़राबु वार ईंदा अथसि। जंहिंजा ॿार जा चाहे छोकिरी हुजे चाहे छोकिरी, हाणे बि असां कंकेर में 2 मुनण लाराए हाणे अचूं था, वार सुठा, मां कटिंग कराईसि, लहियो मुनण बिल्कुलु नानाणनि खे घुरायूं, मां लहियो कटिंग। हुन ॿार खे त टार्चर बि था कयो पिया, हुनखे बढ़िया भॻवान पहिरियों ई ॾिना आहिनि सुठा, त छो था हुन थोरो करायोसि? हा, ॿार खे वार। बाक़ी इहो ज्ञान थी अकेले जो, भीड़ जो इहो ज्ञान कान्हे। मां न चवंदो आहियां ॿार खे मुनण बढ़िया वार त छोकिरीअ जा बि छोकिरे जा बि सुठा, कटिंग कराईंदो रहिसि जेसि ताईं कटिंग थिए, वरी पोइ वॾा करे छोकिरी, छोकिरो पंहिंजो कटिंग कराईंदो रहे। वार अगरि ख़राबु छिॾरा आहिनि सूंहं वारनि सां, पोइ उनजो तूं 2 लाराईसि 3 लाराईसि जेसि ताईं सुठा न अचनि। पहिरियों ई असांखे भॻवान सुठा ॾिना आहिनि, अहिड़ा मस्तु ॾिना अथई कारा वार, उनजा लाराइनि। पोइ मां ॾिसंदो आहियां उनखे ॿार खे न ईंदा आहिनि वार, पोइ कोसींदो आहियां, मां तूं बेवकूफ़ी के दुनिया खे ॾिसी करे की सभु लाराईंदा आहिनि, अरे उनखे बढ़िया वार आया, हाणे अचनि नथा। ग़लती कंहिंजी आहे? ॾिसे तूं अखियुनि सां फर्स्ट क्लास अथसि वार। ऐं हे जणियो बि कुझु ॿियो न आहे, इहो हिंदू धर्म जी असांजी हिकु निशानी आहे। बाक़ी कोई ईअं थोड़ा कोई विज्ञान आहे, कुझु कोई चए विज्ञान आहे, कोई विज्ञान कान्हे। हिंदू धर्म जो असांजो इहो आहे, पर कुझु त हुजे, कुझु असांखे सम्झ त हुजे, जणे जी टके जी बि सम्झ न। ऐं जीवन में ईअं ॻाल्हि उतरिजी वञे काई, हुनजो जीवन ठही वञे ॿार। बाक़ी हाणे मां तव्हांखे ॿुधायोमांव, बाक़ी सभु को मालिक पंहिंजो आहे, कोई ज़ोर ज़बरदस्ती आहे न आहे। मां ईअं न चवां मूंखां पाराइजो बाबा जयराम जी की, बाक़ी जणे जी ॻाल्हि इहा ई आहे जंहिंमें ॿार खे